हज़रत उमर साईं यादि मशहूरु आहे। हज़रत उमर साईं जन तेसि ताईं पंहिंजो कपिड़ो जेको आहे चेंज न कंदा हुआ, उछले न छॾींदा हुआ जेसि ताईं जो उनखे जेसि ताईं जो मरमत न कनि, चतियूं न हणनि, टाको टुको कंदा, उनखे चती हणंदा, हा न साईं, कुझु वक़्तु उन हलाईंदा, पोइ वञी उहो कपिड़ो जेको आहे उहो कपिड़ो बाद में वरी फिटी कंदा, ईअं न फिटी कंदा, ईअं इस्तेमालु कंदा। रिवायात में जो केतिरा भेरा हज़रत साईं सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु खे ॾिठो वियो त उन्हनि जे पुठीअ में या मसलन कुल्हे में या आस्तीन में बाक़ाइदे चटियूं लॻल हुयूं, थिगड़ियूं लॻल हुयूं, अहिड़ी तरह सां। हिते छा थो फरमाए प्यारो पैगम्बर अलैहिस्सलाम, उहो लफ़्ज़ खे यानी नोट कंदा, हिकु लफ़्ज़ खे नोट कंदा। मां हिकिड़े उम्मती जेका साहबा किराम जे सम्झो ख़ाक पाए मौलवी साहिबु बुज़ुर्ग उन जी ॻाल्हि ॿुधाई, उन ई एतिरी मतिलबु उन इम्तिसाल अमिर रसूल करण जी कोशिशि कई जो अलाह जे रसूल जे हुकुम जी ताबेदारी करे। ऐं बहरहाल हज़रात ख़ुलफ़ाए राशिदीन जो मक़ाम वॾो हो, साहबा किराम जो मक़ाम तमामु वॾो हो। उन्हनि खे त ज़रे ज़रे हुज़ूर साईं जन जे हिकिड़े लफ़्ज़ ते पंहिंजी जान क़ुर्बान कंदा, लफ़्ज़ ते जान ॾींदा, हर शइ पंहिंजी क़ुर्बान कंदा। अहिड़ी तरह अलाह साईं क़ुर शरीफ़ में उन्हनि जी तारीफ़ कई, क़ुर शरीफ़ में अलाह साईं उन्हनि जी तारीफ़ कई। يحبون من هاجر إليه لا يجدون في صدورهم حاجة مما أوتوا ويؤثرون على أنفسهم ولو كان بهم خصاصة ومن يوق شح نفسه فأولئك هم المفلحون। या पंहिंजो क़ुर शरीफ़ जी आयत आहे, तारीफ़ आहे साहबा किराम जी। अहिड़ी तरह सां साहबा किराम रिज़वान अलैहिम अजमईन जी ॿी बि तारीफ़ूं क़ुर शरीफ़ में आहिनि। साबिक़ून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन इत्तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। साबिक़ून जिन सबक़त कई, मुहाजिरीन अव्वलीन ऐं अहिड़ी तरह अंसार, अलाह जी रज़ा आहे उन्हनि जे मथां, अलाह उन्हनि खां राज़ी आहे, उहे बि अलाह खां राज़ी आहिनि। वल्लज़ीन इत्तबऊहुम बिइहसान, जिन हिननि जो इतिबा कयो, जिन हिननि जी ताबेदारी कई इहसान सां, अहिड़ी तरह अलाह बि उन्हनि खे हीउ तुमगो साॻियो रज़ा जो इज़वान जो तुमगो अलाह साईं उन्हनि खे अता फरमाए। इत्तबऊ रज़ियल्लाहु अन्हु व रज़ू अन्हु, अलाह साईं उन्हनि जे लाइ बि फरमायो। ऐं हिते छा थो फरमाए, मन अरादल आख़िरह तरक ज़ीनत दुनिया, जंहिं इरादो कयो आख़िरत जो उन ज़ीनत दुनिया जी छॾे ॾिनी। फमन फ़अल ज़ालिक फ़क़द इस्तहया मिन अल्लाह हक़ल हया, जंहिं ईअं कयो उन हया कयो अलाह जो हक़ हया, हुनजो हक़ हया आहे। इहे हुन जा अलामात आहिनि, इहे निशानियूं आहिनि, हर शइ जूं निशानियूं हूंदियूं आहिनि, निशानी अलामात हूंदा आहिनि, दीन जूं इस्लाम जूं अलामात निशानियूं हूंदियूं आहिनि, ऐं मुनाफ़िक़नि जूं बि अलामात हूंदियूं आहिनि, अहले ईमान जूं बि अलामात हूंदियूं आहिनि। हिते अलाह साईं इहे अलामात ॿुधायूं जेको इस्तहया मिन अल्लाह उन जी अलामात, इस्तहया मिन अल्लाह जी अलामात, इहे अलामात आहिनि जेके हिते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधायूं। दुआ आहे त अलाह साईं नसीब करे, अलाह साईं तौफ़ीक़ अता फरमाए, इन जमी जेके बि अहकामात आहिनि उनजे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिते आहे ॿी रिवायत आहे हज़रत इब्न उमर जी रज़ियल्लाहु अन्हु जी, या अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु जी रिवायत हुई जेका मां पढ़ी। ये ॿी रिवायत आहे हज़रत इब्न उमर जी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अल्लाह अज़्ज़ व जल इज़ा अराद युहलिक अब्दन नज़ल मिनल हया, बेशक अलाह साईं जॾहिं जंहिंखे तबाह करणु चाहींदो आहे, हलाक करणु चाहींदो आहे, नज़ल मिनल हया, हया हुनखे खसिजी वेंदो आहे, इज़ा नुज़िल मिनल हया, जॾहिं हया हुनखे हली वेंदो, लम तुल्क़ी इला मक़ीतन व मक़तन, न लहंदे हुनखे मगर उहो मक़ीत हूंदो, मुमक़त हूंदो, मक़ीत मुमक़त यानी ममकूत अल्लज़ी यकरहु अन्नास, ममकूत छाखे चइबो आहे, अल्लज़ी यकरहु अन्नास, माण्हू उनखे कराहत कनि, माण्हू उनखे नापसंदि कनि, कराहत कनि। पैदा लम तुल्फ़ी इला मक़ीतन मुमक़तन, हा न, इहा ॻाल्हि जेकॾहिं सम्झ में नथी अचे, मसलन अहिड़े क़िस्म जी वाज़े ॻाल्हि चिठी सम्झ में नथी अचे, पोइ प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम फरमायो ॿी वरी ॻाल्हि ॿुधायो, इहा छा आहे त नुज़िअत मिनहुल अमाना, उनखे अमानत खसिजी वेंदी,
नुज़ियात मिनुल अमानत न कबो, ख़यानत कबो, चोरी कबो, ख़यानत कबो। ऐं अहिड़ी तरह सां जेके बि ग़लति तरीक़ा इस्तेमालु कंदो कंहिं बि उसूल मफ़ादात जा ऐं माल जा, माल मिल्कियत हासिलु करण जा ग़लति जेके ज़रा आहिनि उहे इस्तेमालु कंदो। फरमाई इहा अमानत हुन खां हली वेंदी। ऐं लमतुल फी ला ख़ाइननि मुख़बरनि, पोइ ॾिसंदे तूं ख़ाइन हूंदो, मुख़बर हूंदो, पर जेकॾहिं इहा बि ॻाल्हि तोखे सम्झ में न अचे, अञा अहिड़े क़िस्म जूं अलामात या अहिड़े क़िस्म जा जेके तो वटि शवाहिद तोखे नथा मिलनि, पोइ भला अञा वरी टी ॻाल्हि फरमायूं, अञा टीं ॿुधो फरमायूं। ॿी ॻाल्हि नुज़ियात मिन्हु रहम, नुज़ियात मिन्हु रहम, उन मां रहमत हली वेंदी। इहा हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि, रहमत हली वेंदी। रहमत न हूंदी, कराम न हूंदी, कंहिं बि शइ ते रहम न कंदो, बसि कंहिं बि शइ ते रहम न कंदो। अलाह साईं अरहमुर राहिमीन आहे। अलाह जी रहमत फरमाई न रहमती सबक़त ग़ज़बी, मुंहिंजी रहमत मुंहिंजे ग़ज़ब खां सबक़त करे चुकी आहे। अलाह वॾो अरहमुर राहिमीन आहे, उनजी रहमत तमामु वॾी आहे। फरमायूं रहमत जेका आहे उन में न हूंदी, कंहिं ते रहमत न हूंदसि। हिकिड़े माण्हू जो जीअं हदीस शरीफ़ में जो लज़वाल दुनिया अहवन इंद अल्लाह मिन क़त्ल रजुल वाहिद, फरमाइनि जेकॾहिं हिकिड़ो माण्हू क़तल थी वञे, हिकिड़ो इंसानु क़तल थी वञे, रजुल बसि रजुल वाहिद हिकिड़ो क़तल थी वञे, लज़वाल दुनिया अहवन इंद अल्लाह, अलाह साईं वटि दुनिया खे डिज़ाल करणु, ख़तमु करणु, इहो वधीक अहवन आहे, वधीक ख़सीस आहे हिकिड़े माण्हू जे क़तल खां। हिकिड़ो माण्हू बेगुनाह क़तल थिए थो, हिकिड़ो माण्हू बेगुनाह क़तल थिए थो, हुनजो बेगुनाह क़तल अलाह वटि एॾो वॾो हिकिड़ो अलमियो आहे, एॾो वॾो हिकिड़ो अलमियो आहे जो अलाह साईं चाहे थो त जेकर दुनिया खे सॼी खे डिज़ाल करे ख़तमु करे छॾे, बसि हुजे ई न। अमर सात कलमहिल बसर उहो अक़रब, अलाह जो अमर कलमहिल बसर आहे, उहो अक़रब आहे। अलाह साईं जेकॾहिं चाहे हिकिड़े लम्हे में सॼी दुनिया खे ख़तमु करे सघे थो, सेकंड खां बॻे। क़ुर हुनखे लम्हिल बसर चयो आहे, ऐं अखि छिब, वरी अञा चए थो ओ अक़रब, या अखि छिबड़ में ॿ कम हूंदा आहिनि, अखि बंदि थींदी आहे वरी अखि खुलंदी आहे। अलाह साईं फरमाए इन खां अक़रब, इन खां अञा वधीक, माना अखि या बंदि या खुले, अधु टाइम, माना इन सेकंड जे बि अधु में अलाह साईं दुनिया खे ख़तमु करे सघे। इहा अलाह जी रहमत आहे। पर हुन खां रहमत हली वेंदी, रहमत न हूंदी, कंहिं ते रहम न कंदो, बसि मरे मरे, हिनखे मफ़ाद मिले को मरे झूठ पाए, कंहिंखे का बि अज़ियत मिले वरी। अहिड़े क़िस्म जूं हुनजूं थियरीज़ हूंदियूं, अहिड़े क़िस्म जूं हुनजूं हिदायतूं हूंदियूं, अहिड़े क़िस्म जूं हुन जूं ॻाल्हियूं हूंदियूं, अहिड़े क़िस्म जूं हुनजूं प्लानिंग हूंदियूं। उहे प्लान मालूम आहे, थी वञे, ख़बर पइजी थी वञे। रजीमन मुलअनन, पोइ छा थींदो, पोइ तूं ॾिसंदे हर को माण्हू लानत कंदो, हर को हुन ते लानत विझंदो, ऐं रजीम हूंदो। पहलम तुल्फी रजीमन मुलअनन, वरी अञा ॿी ॻाल्हि, पर रजीम बि न आहे, मुलअन बि न आहे। हा न साईं, रजीम ऐं मुलअन बि कोन्हे, माण्हू रजम बि नथा कनि, लानत बि नथा कनि, अलाह आलम उन को डिॼनि था, या मसइलनि बसि उन्हनि जे ज़हन में इहा ॻाल्हि नथी अचे, सभु माण्हू हिते न आहिनि। पोइ छा थींदो, नुज़ियात मिन्हु रफ़क़तुल इस्लाम रवा इब्न माजा, उन खां कढी निकिरी वेंदी इस्लाम जी रसी, रवा इब्न माजा, इनखे इब्न माजा शरीफ़ में रिवायत कयो आहे। ऐं किताब आहे हदीस पाक जो सियासता जो, उन में इहा हदीस आहे, मतिलबु त इस्लाम जी रसी उन खां निकिरी वेंदी, इस्लाम जी रसी न हूंदी, इस्लाम जी का पाबंदी न हूंदी उन वटि, बसि पंहिंजी मर्ज़ी वारो हूंदो, इस्लाम खे पंहिंजी मर्ज़ी सां हलाईंदो, बसि जाती ईअं हूंदो। नवाज़ बिन समान रज़ियल्लाहु अन्हु चए थो, मां पुछा कई हूज़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अनिल बिर वल इस्म, गुनाह कहिड़ो आहे, नेकी छा आहे? फरमायूं अल बिर हुस्नुल ख़ुल्क़, सुठो ख़ुल्क़ या नेकी आहे। इस्म जेको आहे गुनाह मां हाक बि सदरिक, जेको तुंहिंजे सीने में जेका शइ खटके, उहा करे त ऐं तले आले नास,
ऐं तूं नापसंदि करे हिन ॻाल्हि खे ऐं यतले आले नास माण्हू उन ते वाक़िफ़ थियनि इहा ॻाल्हि तोखे नापसंदि लॻे यतले आले नास ऐं इहा ॻाल्हि तोखे नापसंदि लॻे त माण्हुनि खे इतलाह न थिए सम्झो त इहो गुनाह बसि जुर्म हिनखे चइबो आहे जुर्म इहो आहे करे त यतले आले नास माण्हुनि जे इतलाह खे तूं नापसंदि करे थो सम्झ त इहो तूं जुर्म थो करे ऐं तंहिंखां सवाइ हिकिड़ी इहा ॻाल्हि ऐं ॿी इहा ॻाल्हि तुंहिंजे दिलि में उहा ॻाल्हि खटके थी त यार हीअ चङी न आहे छो त इंसान में अलाह तबारक वताला ॿ कुवतूं रखियूं आहिनि हिकिड़ी कुवत हुन में आहे छाजी हिकिड़ी कुवत हुन में मलकी कुवत आहे ॿी कुवत हुन में जेका हैवानी कुवत आहे इहे ॿई शयूं हिन में आहिनि माना इन्हनि ॿिन्ही जी कशीदगी रहे थी इंसान में कशीदगी रहे थी छो त इंसान खे अलाह तबारक वताला आज़ादु कयो आहे मजबूर न कयो आहे हुनखे जबर करे ऐं मजबूर करे जीअं अलाह जे क़ुर शरीफ़ में फरमाए थो लोशा अलाह जमीआ अलाह जेकर घुरे आहे त सभिनी खे हिदायत ते हलाए सघे थो लेकिन अलाह से ईअं न कयो आहे हर कंहिंखे आज़ादु छॾे थो फरमाए त मनशा फल योमिन ऐं मनशा फल यकफुर जंहिंजी मर्ज़ी आहे ईमान आणे जंहिंजी मर्ज़ी आहे कुफुर करे का बि पाबंदी न आहे कंहिंते कुफर इस्लाम जी का बि पाबंदी न आहे जंहिंजी मर्ज़ी आहे भली बाक़ी हिकिड़ी जुदा ॻाल्हि आहे त क़वाइद जवाब ते कंहिंखे अज़ियत न ॾे कंहिंजी दिलि आज़ारी न करे कंहिंजो नुक़सानु न करे उहा पंहिंजी जाइ ते आहिनि उहे क़वाइद ज़वाब पंहिंजी जाइ ते आहिनि उन्हनि क़वाइद ज़वाब ते अंदरि जेकॾहिं को माण्हू इस्लाम मञे या न मञे को उन जे लाइ का पाबंदी का ज़बरदस्ती कोन्हे क़ुर बिल्कुलु इन जो गवाह आहे इक़रार दीन सां इन जी आयत सां ऐं तरमीम कई आयतूं क़ुर शरीफ़ में ईंदो आहे त अलाह तबारक वताला असांखे इस्लाम सम्झण ऐं उन ते अमल करण जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही सची उम्मती बणाइण जी अलाह से बणजण जी तौफ़ीक़ अता फरमाए दुनिया आख़िरत जी भलाई नसीब करे तकलीफ़ुनि में बचायो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।